फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां बचण जी फ़ज़ीलत। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां बचण जी फ़ज़ीलत। दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा, जेको बि मुकमल रिसालो फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां बचण जी फ़ज़ीलत पढ़ी या ॿुधी वठे, उनखे फ़ुज़ूलियात खां बचाए, नेक बणाए ऐं बार बार हज ऐं दीदारे मदीना जो शरफ़ नसीब फ़रमाए। आमीन बेजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़णु कमु अची वियो। हज़रत सैयदना अबू बकर शिबली बग़दादी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, मूं पंहिंजे मरहूम पाड़ेसरी खे ख़्वाब में ॾिसी पुछियो, मा फ़अलल्लाहु बिक, याने अल्लाह पाक अव्हां सां कहिड़ो मुआमिलो फ़रमायो। उन चयो, मां सख़्तु मुसीबतुनि में मुब्तला थियुसि। मुनकर नकीर जे सुवालनि जा जवाब बि मां न पियो ॾेई सघियुसि। मूं दिलि में ख़्यालु कयो त शायदि मुंहिंजो ख़ात्मो ईमान ते नाहे थियो। एतिरे में आवाज़ आयो, दुनिया में ज़बान जे ग़ैर ज़रूरी इस्तेमाल जे सबबि तोखे इहा सज़ा ॾिनी पई वञे। हाणे अज़ाब वारा मलाइक मूं ॾांहुं वधिया। एतिरे में हिकु उम्दा ख़ुशबूदार वारो साहिबु मुंहिंजी ऐं अज़ाब जे विच में पर्दो बणिजी वियो ऐं उन्हनि मूंखे मुनकर नकीर जे सुवालनि जा जवाब यादि ॾियारिया ऐं मूं उन्हीअ तरह जवाब ॾिना। अल्हम्दुलिल्लाह, अज़ाब मूंखां परे थी वियो। मूं उन बुज़ुर्ग खे अर्ज़ु कयो, अल्लाह पाक अव्हां ते रहम फ़रमाए। अव्हां केरु आहियो? फ़रमायाऊं, तुंहिंजी कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़ण जी बरकत सां मां पैदा थियो आहियां ऐं मूंखे हर मुसीबत जे वक़्तु तुंहिंजी मदद ते नामज़द कयो वियो आहे। अल क़ौलुल बदी सफ़ो 260। आपका नाम नामी ए सल्ले अला, हर जगह हर मुसीबत में काम आ गया। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हिते अॼुकल्ह बदक़िस्मती सां ख़ुशि रहण वारा तमामु घटि मिलनि था। किन जी ज़बान त सॼो ॾींहुं हलंदी रहे थी। सिर्फ़ु निंड करण वक़्तु ज़बान खे कुझु आराम मिलंदो हूंदुनि ऐं कुझु त निंड में बि ॻाल्हियूं करणु लॻंदा आहिनि। जेको घणो ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं कॾहिं उन जे वात मां कूड़ बि निकिरी सघे थो, ग़ीबत बि थी सघे थी, चुग़लखोरी बि करे वेहंदो हूंदो, राज़ बि ज़ाहिर करे वेहंदो हूंदो, दिलियूं बि ॾुखाईंदो हूंदो, माण्हुनि जी हर ॻाल्हि खे कैंचीअ वांगुरु कटींदो रहण जे सबबि पंहिंजो वक़ार बि विञाईंदो हूंदो। अक्सर ईअं बि थियो हूंदो, ॻाल्हाए पछताईंदो हूंदो। पोइ बातूनी शख़्स जेको बक बक करण सां ॿियनि खे बि त बेज़ारी थींदी आहे। माण्हू तंग थी इन खां पीछो छॾण जी कोशिशि कंदा आहिनि। मतिलबु त घणो ॻाल्हाइण वारे शख़्स में बेशुमार नुक़सान आहिनि। इन ई करे त कंहिं चयो आहे, न ॻाल्हाइण में 9 गुण याने 9 ख़ूबियूं, छो त ख़ामोश इंसान केतिरनि ई आफ़तुनि खां अमन में रहंदो आहे। अल्लाह करीम असां सभिनी खे बेज़रूरत ॻाल्हाइण खां महफ़ूज़ फ़रमाए ऐं ज़बान जी आफ़तुनि खां बचाए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अल्लाह पाक खे फ़ुज़ूल ॻाल्हियूं नापसंद आहिनि। अल्लाह पाक खे फ़ुज़ूल ॻाल्हियूं नापसंद आहिनि। क़ुरान करीम सीपारो 18 सूरतुल मुमिनून आयत नंबर 3 में फ़ुज़ूल ॻाल्हियुनि जे मुतालिक़ इरशाद फ़रमाए थो, वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुअरिदून। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं उहे जेके फ़ुज़ूल ॻाल्हि खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। आयत मुबारका जी तफ़सीर। हिन आयत मुबारका में कामयाबी हासिल करण वारनि मोमिननि जी ॿी ख़ूबी जे बारे में बयानु फ़रमायो वियो आहे त हू हर रांदि रूंद ऐं बातिल खां बचिया रहंदा आहिनि। हिन आयत मुबारका में लग़्व जो तज़किरो आहे। हिन सिलसिले में तफ़सीर सिरातुल जिनान जिल्द 6 सफ़े 499 खां 501 ते आहे। अल्लामा अहमद स्वावी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, लग़्व मां मुराद हर उहो क़ौल, फ़इल ऐं नापसंदीदा या मुबाह कमु आहे जंहिंजो मुसलमाननि खे दीनी या दुनियावी को फ़ाइदो न हुजे, जीअं मज़ाक मस्ख़री, बेहूदा याने फ़ुज़ूल गुफ्तगू, रांदि रूंद, फ़ुज़ूल कमनि में वक़्तु ज़ाया करणु, शहवात याने ख़्वाहिशात पूरी करण में ई लॻो रहणु वग़ैरह। इहे समूरा कम जिन खां अल्लाह पाक मना फ़रमायो आहे। ख़ुलासो ही आहे त मुसलमान खे पंहिंजी आख़िरत जी बहितरी लाइ नेक अमल करण में मसरूफ़ रहणु घुरिजे, या उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ज़रूरत मुताबिक़ हलाल माल कमाइण जी कोशिश में लॻो रहे। तफ़सीर सावी जिल्द 3-4 सफ़ो 1356-1357। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। बेकार ॻाल्हियुनि खां बचण जी तरग़ीब।
अहादीस में बि फ़ुज़ूल ऐं बेकार ॻाल्हियुनि खां बचण जी तरग़ीब ॾिनी वई आहे। जीअं त हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, इंसान जे इस्लाम जी चङाई मां ही आहे त उहो फ़ुज़ूल शइ छॾे ॾिए, याने जेका शइ नफ़ो न ॾिए उन में न पवे। ज़बान, दिलि ऐं ॿियनि उज़वनि खे बेकार ॻाल्हियुनि ॾांहुं मुतवजे न करे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नजात छा आहे? हज़रत उक़बा बिन आमिर रज़ियल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, मां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियुसि ऐं अर्ज़ु कयुमि, नजात छा आहे? इरशाद फ़रमायाऊं, पंहिंजी ज़बान खे पकिड़े रखो ऐं अव्हांजो घर अव्हां जे लाइ गुंजाइश रखे, याने बेकार हेॾां होॾां न वञो ऐं पंहिंजी ग़लतीअ ते लुड़क वहायो। तिरमिज़ी जिल्द 4 सफ़ो 182 हदीस 24-14। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ज़बान जी हिफ़ाज़त करण जी ज़रूरत ऐं उन जा फ़ाइदा ऐं नुक़सान। यादि रहे त ज़बान जी हिफ़ाज़त ऐं निगरानी ऐं फ़ुज़ूल ऐं बेकार ॻाल्हियुनि खां हिन खे परे रखणु निहायत ज़रूरी आहे, छो त वधीक सरकशी ऐं सभ खां वधीक फ़साद ऐं नुक़सान हिन ई ज़बान खां ज़ाहिर थींदो आहे। ऐं जेको शख़्स ज़बान खे आज़ादु छॾे ॾींदो आहे ऐं उन जो लगाम ढरो करे छॾींदो आहे त शैतान उन खे हलाकत में विझी छॾींदो आहे। ज़बान जी हिफ़ाज़त करण जो हिकु फ़ाइदो हीउ बि आहे त उन सां नेक अमाल जी हिफ़ाज़त थींदी आहे, छो त जेको शख़्स ज़बान जी हिफ़ाज़त नाहे कंदो बल्कि हर वक़्तु गुफ़्तगू में मसरूफ़ रहंदो आहे त अहिड़ो शख़्स माण्हुनि जी ग़ीबत में मुब्तला थियण खां बची न आहे सघंदो। अहिड़ी तरह उन खां कुफ़्र या लफ़्ज़ निकिरी वञण जो अंदेशो याने रिस्क हूंदो आहे। ऐं ॿई अहिड़ा अमल आहिनि जंहिंसां माण्हुनि जा नेक अमाल ज़ाया थी वेंदा आहिनि। खजूर जो थाल वाक़िओ। हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाहि रज़ियल्लाहु अन्हु खे कंहिं शख़्स चयो, फ़लाणे शख़्स अव्हां जी ग़ीबत कई आहे। उहो ॿुधी पाण रज़ियल्लाहु अन्हु ग़ीबत करण वारे इंसान ॾांहुं खजूर जो थाल भरे रवानो कयो ऐं गॾोगॾु उहो चवराए मोकिलियो त ॿुधो आहे त तव्हां मूंखे पंहिंजूं नेकियूं हदियो याने गिफ़्ट कयूं आहिनि, त मूं उन्हनि जो बदिलो ॾियणु बहितर सम्झो, इन करे खजूर जो ही थाल हाज़िर आहे। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 65। माण्हू किथे तुंहिंजा ॾंद न भञी छॾनि। ऐं ॿियो फ़ाइदो हीउ आहे त ज़बान जी हिफ़ाज़त करण सां इंसान दुनिया जे आफ़त खां महफ़ूज़ रहंदो आहे। जीअं हज़रत सैयदना सुफ़ियान सौरी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, ज़बान मां अहिड़ी ॻाल्हि न कढो जंहिंखे ॿुधी माण्हू अव्हां जा ॾंद भञी छॾनि। हिकु ॿियो बुज़ुर्ग रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाए थो, पंहिंजी ज़बान खे बेलगाम न छॾियो, किथे ही तव्हांखे कंहिं फ़साद में मुब्तला न करे छॾे। हिकु फ़ुज़ूल सुवाल जे निराली सज़ा वाक़िओ। ज़बान जी हिफ़ाज़त न करण जो हिकु नुक़सान ही आहे त इंसान नाजाइज़ ऐं हराम लग़्व ऐं बेकार ॻाल्हियुनि में मसरूफ़ थी करे गुनाहनि में मुब्तला थींदो ऐं पंहिंजी ज़िंदगी जी क़ीमती शइ वक़्त खे ज़ाया करे छॾींदो आहे। हज़रत हसन बिन सिनान रहमतुल्लाहि अलैहि जे बारे में मरवी आहे त पाण हिकु छत मथां ठहियल कमरे वटां गुज़रिया त संदसि मालिक खां पुछियाऊं, हीउ मथियों कमिरो ठाराईंदे अव्हांखे केतिरो अरसो थियो आहे? इहो सुवाल करण खां बाद पाण खे दिलि में सख़्तु शर्मिंदगी थी ऐं नफ़्स खे मुख़ातिब कंदे हीअं फ़रमायाऊं, ए मग़रूर नफ़्स, तूं फ़ुज़ूल ऐं अजाए सुवालनि में क़ीमती वक़्त खे ज़ाया करीं थो। पोइ उन फ़ुज़ूल सुवाल जे कफ़ारे में संदन 1 साल रोज़ा रखिया। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 65। दोज़ख जो अज़ाब को बर्दाश्त न करे सघंदो। ऐं ॿियो नुक़सान ही त नाजाइज़ ऐं हराम गुफ़्तगू जे सबबु इंसान क़यामत जे ॾींहुं जहन्नम जे अज़ाब में मुब्तला थी सघे थो, जंहिंखे बर्दाश्त करण जी ताक़त कंहिं में नाहे। तंहिं करे आफ़ियत इन्हीअ में आहे त इंसान पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त करे ऐं हिन खे उन ॻाल्हियुनि में इस्तेमालु करे जेके खेसि दुनिया ऐं आख़िरत में नफ़ो ॾियनि। अल्लाह पाक तमामु मुसलमाननि खे ज़बान जी हिफ़ाज़त ऐं निगरानी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहे ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। वज़नदार अमाल। हज़रत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु बयानु कनि था त अल्लाह पाक जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इरशाद फ़रमायो, छा मां तव्हांखे अहिड़ो अमल न ॿुधायां जेको बदन ते हल्को ऐं मीज़ान याने स्केल ते वज़नाइतो हुजे? मूं अर्ज़ु कयो, छो न? इरशाद फ़रमायाऊं, उहो ख़ामोशी, सुठा अख़लाक़ ऐं बेफ़ाइदा गुफ़्तगू खे छॾे ॾियणु आहे।
इंसान जी ख़ूबसूरती कहिड़ी आहे। प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे हज़रत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खे फ़रमायो, अव्हां जी ख़ूबसूरतीअ मां ही मूंखे अचरज में विझी छॾियो आहे। हज़रत अब्बास रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इंसान जी ख़ूबसूरती कहिड़ी आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, उन जी ज़बान। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नसीहत। जन्नती नौजवाननि जा सरदार सहाबी इब्न सहाबी हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु बयान कनि था, मूं पंहिंजे नाने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा किराम अलैहिम रिदवान खे जेके नसीहतूं कंदे ॿुधो, उन्हनि मां हिकु इहा बि आहे त ख़ुशख़बरी आहे उन जे लाइ जेको फ़ुज़ूल गुफ़्तगू खां बचियो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। दुआए मुस्तफ़ा हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु बयान कनि था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 भेरा हीअ ॻाल्हि इरशाद फ़रमाई, अल्लाह पाक उन ते रहम फ़रमाए जेको ॻाल्हि कंदो आहे त फ़ाइदो याने सवाबु माणींदो आहे ऐं ख़ामोश रहंदो आहे त सलामत रहंदो आहे। शौबुल ईमान जिल्द 4 सफ़ो 241 हदीस 49-38। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी नज़र इनायत फिरी वञण जी अलामत। फ़रमाने हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाहि अलैहि, इंसान जो बेफ़ाइदा कमनि में मशगूल रहण हिन ॻाल्हि जी अलामत याने निशानी आहे त अल्लाह पाक उन खां पंहिंजी नज़र रहमत फेरे छॾी आहे। फ़ुज़ूल ॻाल्हाइण वारे जा गुनाह सभ खां वधीक। सहाबी इब्न सहाबी हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अबी औफ़ा रज़ियल्लाहु अन्हुमा बयान कनि था, मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां सभ खां घणा गुनाह उन जा हूंदा जेको सभ खां वधीक बेकार ऐं फ़ुज़ूल ॻाल्हियूं करे। जामे सग़ीर सफ़ो 86 हदीस 13-86। हदीस जी शरह इन करे जो जेको घणियूं ॻाल्हियूं कंदो त उन में बेकार ऐं शरीयत जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं बि घणियूं हूंदियूं, पोइ ख़िलाफ़ शरीयत ॻाल्हियुनि सां उन जा गुनाह वधंदा ऐं हिन तरफ़ उन जी तवजो बि न हूंदी। हज़रत अब्दुल्ला बिन अबी औफ़ा जो ज़िक्र ख़ैर। अचो ही रिवायत बयान करण वारे सहाबी नबी हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अबी औफ़ा रज़ियल्लाहु अन्हुमा जा मुबारक हालात ॿुधूं था। संदन नालो अब्दुल्लाह बिन अबी औफ़ा ऐं कुनियत अबू मुआविया आहे। ज़कात ॾियण वारे जे लाइ दुआ। सहाबी इब्न सहाबी हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अबी औफ़ा रज़ियल्लाहु अन्हुमा बयान कनि था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में मुंहिंजो वालिद अबी औफ़ा रज़ियल्लाहु अन्हु ज़कात खणी हाज़िर थियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही दुआ ॾिनी, अल्लाहुम्मा सल्लि अला आले अबी औफ़ा, याने ए अल्लाह अबू औफ़ा जी आल ते रहमत नाज़िल फ़रमाए। बुख़ारी जिल्द 1 सफ़ो 504 हदीस 1497। मशहूर मुफ़स्सिर हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैहि हिन हदीस पाक जी वज़ाहत में लिखनि था, हज़रत अब्दुल्ला रज़ियल्लाहु अन्हु फ़ख़्रिया तौरु ख़ुदा जो शुक्र अदा करे रहिया आहिनि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं दुआऊं असांखे ऐं असांजे वालिद साहिब खे बि मिली चुकियूं आहिनि। किन फ़रमायो त हिते लफ़्ज़ आल इज़ाफ़ी आहे, पर सही इहो आहे त आल पंहिंजी माना में ई आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुॻो उन्हनि माण्हुनि खे ई न बल्कि खेनि ॿारनि बचनि तमामु घर वारनि खे बि दुआऊं ॾींदा हुआ। मिरआत जिल्द 3 सफ़ो 11। सहाबी नबी सां इमाम अबू हनीफ़ा जी मुलाक़ात। मिरआत में आहे, हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अबी औफ़ा रज़ियल्लाहु अन्हुमा कूफ़े में 87 हिजरी में वफ़ात माणण वारा आख़िरी सहाबी आहिनि। पाण उन्हनि असहाबी सगोरनि मां आहिनि जिन सां हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाहि अलैहि जी मुलाक़ात थी, छो त संदन वफ़ात वक़्तु इमाम आज़म जी उमिरि 7 साल ऐं किन जे मुताबिक़ 17 साल हुई। नुज़हतुल क़ादरी जिल्द 1 सफ़ो 70।
माखूज़न मिरआत जिल्द 5 सफ़ो 382। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत थिए ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। फ़ुज़ूल ॻाल्हि छा के चवंदा आहिनि। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत सैयदना इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि इहयाउल उलूम में फ़रमाइनि था, जेकॾहिं हिकु कलमे याने लफ़्ज़ सां गुफ़्तगू करण वारे जो मक़सूद याने मतिलबु हासिल थी सघे थो ऐं उहो 2 कलमा याने 2 लफ़्ज़ इस्तेमालु करे त ॿियो कलमो फ़ुज़ूल याने ज़रूरत खां वधीक हूंदो। इहयाउल उलूम जिल्द 3 सफ़ो 141। जेकॾहिं हिकु कलमे सां ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अहिड़ी सूरत में 2 या ज़रूरत मूजिबि जेतिरा बि लफ़्ज़ ॻाल्हाया विया उहे फ़ुज़ूल में शुमार न थींदा। जिन शयुनि में नुक़सान ऐं पकड़ ऐं अज़ाब आहे उन खां बचण त हर इंसान जे अक़ुल जी बि तक़ाज़ा आहे, पर जेके ॻाल्हियूं अहिड़ियूं हुजनि जिन मां न नफ़ो मिले न ई नुक़सान, उहे बि असल में नुक़सान वारियूं ई ॻाल्हियूं आहिनि। छो त जेतिरी देरि ताईं फ़ुज़ूल ॻाल्हियूं कयूं ओतिरी देरि में ज़िक्र ऐं दुरूद थी सघे थो। अहिड़नि फ़ाइदनि जो ज़ाया थियणु नुक़सान आहे त ॿियो छा आहे। वरी जॾहिं फ़ुज़ूल ॻाल्हियूं शुरू थींदियूं आहिनि त वधंदे वधंदे अक्सर करे माण्हुनि जे बुरायुनि ऐं ग़ीबतुनि में मुब्तला थियण जी नौबत अची वेंदी आहे। इन करे भलाई हिन में आहे त ख़ामोश रहे या अल्लाह पाक जो ज़िक्र करे ऐं ज़रूरत मूजिबि दुनिया जी थोरी घणी ॻाल्हि करे जेका जाइज़ कमनि जे हवाले सां हुजे। दुनिया जी जाइज़ ॻाल्हियुनि जी कसरत बि दिलि में कसावत याने सख़्ती पैदा थियण जो कारण बणिजी वेंदी आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ख़ामोशी फ़िक्र आख़िरत सां ख़ाली हुजे त ग़फ़लत आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो इरशाद मुबारक आहे त अल्लाह पाक जी ज़िक्र खां जेका गुफ़्तगू ख़ाली आहे उहो लग़्व याने फ़ुज़ूल आहे ऐं जेका ख़ामोशी फ़िक्र आख़िरत सां ख़ाली आहे उहा ग़फ़लत आहे ऐं जेका निगाह इबरत सां ख़ाली आहे उहा फ़ुज़ूल ऐं बेकार आहे। उहो शख़्स मुबारक याने बरकत वारो आहे जंहिंजी ॻाल्हि ॿोल में अल्लाह पाक जो ज़िक्र आहे, जंहिंजी ख़ामोशी में ग़ौर फ़िक्र आहे, जंहिंजी अख़ में इबरत आहे। तंबीहुल ग़ाफ़िलीन सफ़ो 115। ए आशिक़ाने रसूल, हिन ईसा अलैहिस्सलाम जे फ़रमान में इहो बि आहे त जेका ख़ामोशी फ़िक्र आख़िरत खां ख़ाली आहे उहा ग़फ़लत आहे। अचो मालूम करियूं था त ग़फ़लत छा आहे। तारीफ़ात में आहे याने नफ़्स खे ख़्वाहिशुनि जे पुठियां लॻाए रखणु ग़फ़लत चवराईंदो आहे। ग़ाफ़िलनि जी मज़मत में क़ुरान करीम सिपारे 9 सूरह अराफ़ आयत नंबर 205 में इरशाद इलाही आहे। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं पंहिंजे रब खे पंहिंजे दिलि में यादि कयो ॿाॾाईंदे ऐं ड्रिजंदे ऐं ॾाढिया खां कुझु घटि आवाज़ में सुबुह ऐं शाम ऐं ग़ाफ़िलनि मां न थी जाए। मूंखे तव्हां ते ग़फ़लत जो ख़ौफ़ आहे। बुख़ारी शरीफ़ जी हिकु हदीस पाक में हीअ बि आहे त अल्लाह पाक जो कसम, मूंखे तव्हां ते फ़क़्र याने ग़ुरबत जो ख़ौफ़ नाहे, पर मूंखे डपु आहे त तव्हां ते दुनिया वसीअ कई वेंदी जीअं तव्हां खां पहिरीं क़ौमुनि ते वसी कई वई हुई। सो तव्हां बि हिन दुनिया ख़ातिर पहिरीं माण्हुनि वांगुरु पाण में मुक़ाबिला कंदव ऐं हीअ तव्हांखे ग़फ़लत में विझी छॾींदी जीअं हिन अॻूणियुनि क़ौमुनि खे गाफ़िल करे छॾियो। बुख़ारी जिल्द 4 सफ़ो 225 खां 224, हदीस 64-25। बल्कि नमाज़ूं क़ज़ा थी वञण ते रोई रहियो आहियां। मुकाशिफ़तुल क़ुलूब में आहे हज़रत सैयदना शेख अबू अली दक़ाक़ रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, हिकु तमामु वॾो वलीउल्लाह रहमतुल्लाहि अलैहि सख़्तु बीमार हो। मां उन जी इयादत जे लाइ हाज़िर थियुसि। अक़ीदतमंदनि जो चौधारी हुजूम हो। उहो बुज़ुर्ग रहमतुल्लाहि अलैहि रोई रहियो हो। मूं अर्ज़ु कयो, साईं छा दुनिया खे छॾण ते रोई रहिया आहियो? फ़रमायाऊं, न बल्कि नमाज़ूं क़ज़ा थियण ते रोई रहियो आहियां। मूं अर्ज़ु कयो, साईं तव्हां जूं नमाज़ूं कीअं क़ज़ा थियूं? फ़रमायाऊं, न बल्कि नमाज़ूं क़ज़ा थियण ते रोई रहियो आहियां। मूं अर्ज़ु कयो, साईं तव्हां जूं नमाज़ूं कीअं क़ज़ा थियूं? फ़रमायाईं, मूं जॾहिं बि सजदो कयो त ग़फ़लत सां ऐं जॾहिं बि सजदे मां मथो खयों त ग़फ़लत सां
ऐं हाणे ग़फ़लत में ई मौत अची रहियो आहे। पोइ दर्द भरिय दिलि मां थधो साह खणंदे 4 अरबीअ जा शेर पढ़ियाई, जिन जो तर्जुमो ही आहे। 1, मूंखे पंहिंजे हश्र क़यामत जे ॾींहुं या क़ब्र में पंहिंजे गलनि जे पयल रहण जे बारे में ग़ौर कयो। 2, एतिरी इज़त ऐं बुलंदी खां पोइ मां अकेलो पियो हूंदुसि ऐं पंहिंजे ॾोहनि जे सबबु गिरवी हूंदुसि ऐं मिटी ई मुंहिंजो विहाणो हूंदी। 3, मूं पंहिंजे हिसाब जे डिघे हुजण ऐं अमाल नामो ॾिनो वञण जे वक़्त जी ज़िल्लत जे बारे में बि सोचियो। 4, पर ए मुंहिंजा पैदा करण वारा ऐं मूंखे पालण वारा, मूंखे तो मां रहमत जी उम्मीद आहे। तूं ई मुंहिंजी ख़ताउनि खे बख़्शण वारो आहीं। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 22। रोईंदो जहन्नम में दाख़िल थींदो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हिन हिकायत में केतिरे क़दुरु इबरत आहे। थोरो इन्हनि अलाह वारनि खे ॾिसो जिन जो हर लम्हो यादे इलाही में गुज़रंदो आहे, पर पोइ बि आजिज़ीअ जो आलम ही आहे, जो पंहिंजी इबादतुनि ऐं रियाज़तुनि खे ख़्याल में ई नथा आणनि ऐं अल्लाह पाक जी बेनियाज़ीअ खां डिॼंदे रोई रहिया आहिनि। अफ़सोस, ग़फ़लत में रहण वारनि ते 1000 भेरा अफ़सोस, जो वटनि नेकीअ जे नून जेतिरो टुॿको बि कोन्हे ऐं इख़लास जो परे परे ताईं नालो निशान कोन्हे, पर पोइ बि हाल ही आहे जो पंहिंजी इबादतुनि जूं वॾियूं वॾियूं दावाऊं कंदे नथा थकिजनि। अल्लाह पाक जा नेकबाना गुनाहनि खां महफ़ूज़ हुजण जे बावजूदि ख़ौफ़े इलाही खां ॾकंदा, कुंबंदा ऐं नीर वहाईंदा रहंदा आहिनि। पर गाफ़िल माण्हुनि जो हाल ही आहे, जो बिना कंहिं हबक जे गुनाहनि जो सिलसिलो जारी रखंदा आहिनि, पंहिंजे गुनाहनि जो आम ऐलान कंदा रहंदा आहिनि ऐं पोइ उन ते वॾा वॾा टहक ॾींदे थोरो शर्मसार बि नाहिनि थींदा। कन खोले ॿुधो, हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमाइनि था, जेको खिली खिली गुनाह कंदो उहो रोअंदो जहन्नम में दाख़िल थींदो। मुकाशिफ़तुल क़ुलूब सफ़ो 275। गुनाहों से मुझको बचा या इलाही, बुरी आदतें भी छोड़ा या इलाही। बुज़ुर्ग ख्वाब में बिशारत ॾिनी, ए आशिक़ाने रसूल, ग़फ़लत जी निंड मां बेदार थियणु, गुनाहनि जी आदत छॾाइणु ऐं सुन्नतुनि ते अमल जो जज़्बो वधाइण जे लाइ दावत इस्लामी जे सुन्नतुनि सिखण सेखारण जे मदनी क़ाफ़िलनि में सफ़र कयो। अव्हां जी तरग़ीब जे लाइ हिकु ईमान अफ़रोज़ मदनी बहार पेश कजे थी। जीअं त विहाड़ी पंजाब जो हिकु इस्लामी भाउ दीनी माहौल में अचण खां पहिरियां मुख़्तलिफ़ गुनाहनि में मुब्तला हो। हू जिस्मानी तौरु जेतोणीकि सेहतमंद हो, पर इबादत जे मुआमिले में निहायत कमज़ोर हो। जीअं जीअं जवानी जे वेझो थींदो वियो, ईअं ईअं नेकियुनि खां दूर थींदो वियो। बुराइनि में ज़िंदगी गुज़ारण लॻो। ॻाइण वॼाइण, फिल्मूं, ड्रामा, कूड़, ग़ीबत ऐं तरह तरह जे गुनाहनि में वक़्तु बर्बाद थींदो रहियो। ऐं रुॻो इहो ई न, बल्कि उन जूं डाउनलोडिंग जो दुकानु हो, जंहिं ज़रिए उहो पाण त गुनाह कंदो ई हो, वेतर ॿियनि जे मोबाइलनि में फिल्मूं, ड्रामा, गाना डाउनलोड करे उन्हनि जे हिन गुनाह में शरीक थी वेंदो हो ऐं इन जा पैसा बि वठंदो हो। इन जी ज़िंदगी गुनाहनि जे अंधेरे में ॿुॾियल हुई, एसि ताईं जो हू पाण खे दुनिया जो सभ खां बुरो इंसान सम्झणु लॻो। बाक़ी इन खे दावत इस्लामी नंढपिण खां ई महबत हुई, जंहिंजे करे उहो इस्लामी भाइरनि सां राब्तो करे 3 ॾींहंनि जे क़ाफ़िले जो मुसाफ़िर बणिजी वियो। क़ाफ़िले में उन खे घणो कुझु सिखण लाइ मिलियो, जंहिंजे सबबु उन जी महबत दावत इस्लामी सां वेतर वधी वई। हिकु ॾींहुं जॾहिं हू घर जे हालात जे करे परेशान हो ऐं उन ई परेशानी जे आलम में जॾहिं ही सुतो त ख्वाब में ॾिठाई त हिकु बुज़ुर्ग उन खे फरमाए रहिया आहिनि त नंढे भाउ खे वठी फैज़ान मदीना कराची अची वञिजा, इंशा अल्लाहुल करीम सभु कुझु ठीकु थी वेंदो। एतिरो ॿुधणु हो जो ऐं उन जी अखि खुली पई। पोइ उन घर वारनि खे उहो ख्वाबु ॿुधायो ऐं नंढे भाउ खे वठी फैज़ान मदीना कराची वञण जी इजाज़त घुरी, जंहिं ते संदसि घर वारा राज़ी थी विया। फैज़ान मदीना कराची पहुची उन्हनि ॿिन्ही भाइरनि पूरे रमज़ान जो इतिकाफ़ कयो। अल्हम्दुलिल्लाह, इतिकाफ़ जी बरकत सां उन पंहिंजे समूरनि गुनाहनि खां तौबह कई ऐं मथे ते इमाम शरीफ़ जो ताज सजाइण सां गॾोगॾु हुज़ूर गौसे आज़म रहमतुल्लाही अलैहि जे मुरीदनि में बि शामिल थी वियो। ए आशिक़ाने रसूल, जवानी में तौबह करे वठणु ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इताअत ऐं फर्मा बरदारी में मशगूल थी वञणु तमामु वॾी सआदत आहे। अल्लाह जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुशियुनि भरियो फ़रमान आहे, जवानी में तौबह करण वारो शख़्स अल्लाह पाक जो महबूब याने प्यारो आहे।
पंहिंजी जवानी इबादत में गुज़ारण वारे खे क़यामत जे ॾींहुं अर्श जी छांव नसीब थींदी। मुस्लिम सफ़ो 399 हदीस 2380। पिणु सूफ़ी सगोरा फ़रमाइनि था त जवानी जी इबादत पोढ़ाइप जी इबादत खां अफ़ज़ल आहे, जो इबादतुनि जो असल वक़्तु जवानी आहे। कर जवानी में इबादत काहली अच्छी नहीं, जब बुढ़ापा आ गया कुछ बात बन पड़ती नहीं। हे बुढ़ापा भी गनीमत जब जवानी हो चुकी, ये बुढ़ापा भी न होगा मौत जिस दम आ गई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां खे ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं पंहिंजो फर्मा बरदार रखे ऐं इबादत में इख़लास ऐं लज़्ज़त नसीब करे। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॻाल्हाइण ऐं चुप रहण जा ॿ क़िस्म। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याने चङी ॻाल्हि करणु ख़ामोशी खां बहितर आहे ऐं ख़ामोश रहणु बुरी ॻाल्हि करण खां बहितर आहे। शोबुल ईमान जिल्द 4 सफ़ो 256 हदीस 49-93। हज़रत अली बिन उस्मान हजवेरी हनफ़ी अल मारूफ़ दाता गंज बख्श रहमतुल्लाहि अलैह कश्फुल महजूब में फ़रमाइनि था, कलाम याने ॻाल्हाइणु ॿ क़िस्मनि जो हूंदो आहे। हिकु कलाम हक़ याने सुठी गुफ़्तगू ऐं ॿियो कलाम बातिल याने ग़लति ऐं बेकार गुफ़्तगू। अहिड़ी तरह ख़ामोशी बि ॿ क़िस्मनि जी हूंदी आहे। हिकु बा मक़सद ख़ामोशी, मिसाल तौरु फ़िक्र आख़िरत या शरई अहकाम ते ग़ौर ऐं तहक़ीक़ करण वग़ैरह जे लाइ चुप रहणु। ॿ ग़फ़लत वारी या माअज़ल्लाह ख़राब तसव्वुरात या दुनिया जी बेजा ख़यालुनि सां भरियल ख़ामोशी। हर शख़्स खे सुकूत याने ख़ामोशी जी हालत में ख़ूब ग़ौर करणु घुरिजे त जेकॾहिं हिन जो ॻाल्हाइणु हक़ याने सुठो आहे त हाणे ॻाल्हाइणु इन जी ख़ामोशीअ खां बहितर आहे, ऐं जेकॾहिं इन जो ॻाल्हाइणु बातिल याने ग़लति या फुज़ूल आहे त अहिड़े मौक़े ते इन जी ख़ामोशी उन जे ॻाल्हाइण खां बहितर आहे। हुज़ूर दाता गंज बख्श अली हजवेरी रहमतुल्लाहि अलैह गुफ़्तगू जी हक़ या बातिल हुअण जे मुतालिक़ सम्झाइण जे लाइ हिकु वाक़िओ बयानु कंदे फ़रमाइनि था, हज़रत अबू बकर शिबली बग़दादी रहमतुल्लाहि अलैह हिकु भेरे बग़दाद शरीफ़ जे हिकु महल्ले मां गुज़रंदे हिकु शख़्स खे चवंदे ॿुधो, असुकूतु ख़ैरुम मिनल कलामी याने ख़ामोशी ॻाल्हाइण खां बहितर आहे। पाण रहमतुल्लाहि अलैह उनखे फ़रमायो, छो त हर सूरत में ख़ामोशी चङी नाहे, तंहिं करे तुंहिंजा ही जुमिला चवण खां तुंहिंजो ख़ामोश रहणु भलो आहे ऐं मुंहिंजो ॻाल्हाइणु ख़ामोश रहण खां बहितर आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ज़बान जी हिफ़ाज़त न करण वारे ते शैतान ग़ालिब अची वेंदो आहे। घणी फुज़ूली ॻाल्हाइण वारनि ते शैतान ग़ालिब अची वेंदो आहे, छो त जॾहिं इंसानु घणो ॻाल्हाईंदो हूंदो आहे त ग़लतियुनि जो गुमान वधी वेंदो आहे ऐं थी सघे थो शैतान उन खां गुनाह कराइण में कामयाबु थी वञे। बाक़ी जेको शख़्स ख़ामोश रहण जो आदी आहे उहो शैतान ते ग़ालिब अची वेंदो आहे। हज़रत सैयदना अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे, हिकु शख़्स मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे का नसीहत फ़रमायो। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, अल्लाह पाक जे तक़वा खे लाज़मी पकड़ जो सभिनी भलाइयुनि जी असल याने पाड़ आहे, ऐं जिहाद खे लाज़िम पकड़ जो ही अहले इस्लाम जी रहबानियत याने गोशा नशीनी आहे। ज़िक्रुल्लाह ऐं तिलावत क़ुरान पाक जी पाबंदी कर जो ही अव्हां जे लाइ ज़मीन में नूर ऐं आसमाननि में तव्हां जे तज़किरे जो सबबु हूंदो, ऐं ख़ैर जो कलमो याने चङी ॻाल्हि खां सवाइ पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त करियो, जो इन जे करे तव्हां शैतान ते ग़लबो माणींदव। मुअज्जम सग़ीर जिल्द 2 सफ़ो 66। शैतान जो सभ खां वॾो हथियार। हज़रत सैयदना इमाम मुहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैह इहयाउल उलूम में फ़रमाइनि था, इंसान खे भटकाइण में ज़बान शैतान जो सभ खां वॾो हथियार आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। सिद्दीक़ अकबर वात में पत्थर रखंदा हा। मुसलमाननि जा पहिरियां ख़लीफ़ा आशिक़ अकबर अमीरुल मुमिनीन हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु क़तई याने यक़ीनी जन्नती हुजण जे बावजूदु ज़बान जे मुआमिले में काफ़ी एहतियात कंदा हुआ। इहयाउल उलूम में आहे, अमीरुल मुमिनीन हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे मुबारक वात में पत्थर रखी छॾींदा हा त जीअं ॻाल्हाइण जो मौक़ो ई न रहे। 40 सालनि ताईं ख़ामोशी जी मश्क़ वाक़िओ। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं अव्हां वाक़ई ख़ामोशी जी आदत बणाइणु चाहियो था त हिन खे संजीदा याने सीरियस वठिणो पवंदो ऐं चुप रहण जी ख़ूब मश्क़ याने प्रैक्टिस करणी पवंदी, न त थोरी कोशिश सां ख़ामोशी जी आदत बणिजणु ॾुखी आहे। ज़बान जे ग़ैर ज़रूरी इस्तेमाल जी तबाहकारियुनि खे पाण खां टिॼारींदे
ख़ामोशी जी आदत बनाइण जे लाइ भरपूर कोशिश फ़रमायो। इंशा अल्लाहुल करीम कामयाबी अव्हां जा क़दम चुमंदी। अचो हिकु कोशिश करण वारे जी इस्तक़ामत जो वाक़ियो ॿुधूं था। हज़रत अरताह बिन मुनज़िर रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, हिकु साहिब 40 सालनि ताईं ख़ामोश रहण जी अहिड़ी तरह मश्क़ यानी प्रैक्टिस कंदा रहिया जो पंहिंजे वात में पथर रखी छॾींदा हुआ। एसि ताईं जो नमाज़ या ज़िक्रो अज़कार या खाइण पीअण या सुम्हण खां अलावा हू पथर वात मां न कढंदा हुआ। गुफ्तगू लिखी करे उन जो जाइज़ो वठण वारो बुज़ुर्ग ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना रबी बिन खुसैम रहमतुल्लाहि अलैह 20 सालनि ताईं दुनियावी ॻाल्हि ज़बान मां न कढी। जॾहिं सुबुह थींदो हो त कलम ऐं मस यानी इंक पॉट ऐं काग़ज़ खणंदा हुआ ऐं सॼो ॾींहुं जेको ॻाल्हाईंदा हुआ उहो लिखी वठंदा हुआ। शाम जो पंहिंजो मुहासिबो यानी पंहिंजो जाइज़ो वठंदा हुआ, यानी उन लिखियल जे मुताबिक़ पंहिंजी गुफ्तगू जो जाइज़ो वठंदा हुआ। गुफ्तगू जे जाइज़ तरीक़ो पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो जाइज़ो वठण जो तरीक़ो ही आहे त पंहिंजी हर ॻाल्हि ते ग़ौर करे पंहिंजो जाइज़ो वठे। मिसाल तौरु बग़ैर ज़बान खे हरकत ॾिए, दिलि ई दिलि में पाण खां पुछे त फ़लाणी ॻाल्हि तो छो कई, इन मक़ाम ते ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई। फ़लाणी ॻाल्हि थोरे लफ़्ज़नि में बि थी पई सघी, पर इन में फ़लाणा लफ़्ज़ वधीक छो चया, फ़लाणे सां गुफ्तगू कंदे सम्झण खां बाद छो जी वग़ैरह छो चयो ऐं साम्हूं वारे खे पंहिंजी ॻाल्हि वरजाइण जी तकलीफ़ छो ॾिनी। फ़लाणे खे जेको जुमिलो तो चयो उहो दिलि ॾुखाईंदड़ तंज़ हो, तो उन जी नाहक़ दिलि ॾुखाए छॾी। हलो हाणे तौबा बि कयो ऐं उन इस्लामी भाउ खां मुआफ़ी बि घुरो। फ़लाणी मजलिस यानी गैदरिंग में छो वए, जॾहिं त तोखे ख़बर बि आहे त उते फुज़ूल ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि ऐं फ़लाणी ॻाल्हि में तो हाव में हाव छो मिलाई हुई। उते तोखे गिला बि ॿुधणी पई, बल्कि तो गिला ॿुधण में दिलचस्पी बि वरिती हुई। हलो पकी तौबा ऐं अहिड़ियुनि मजलिसुनि गैदरिंग खां परे रहण जो बि अज़्म कर। हिन तरह अक़लमंद इंसान पंहिंजी गुफ्तगू बल्कि रोज़ानो जे कमनि जो जाइज़ो वठी सघे थो। ईअं गुनाह बेएहतियातूं पंहिंजूं कुझु कमज़ोरियूं ऐं ख़ामियूं साम्हूं अची सघनि थियूं ऐं इस्लाह जो ज़रियो थी सघे थो। दावत इस्लामी जे दीनी माहौल में मुहासिबे खे जाइज़ो चयो वञे थो ऐं दावत इस्लामी जे दीनी माहौल में रोज़ानो घटि मां घटि 12 मिंट आमाल जो जाइज़ो वठण ऐं हिन दौरान नेक आमाल जो रिसालो भरण जो ज़हन ॾिनो वेंदो आहे। ज़िक्रो दुरूद हर घड़ी विरदे ज़बां रहे, मेरी फुज़ूल गोई की आदत निकाल दो। आमाल जो जाइज़ो सभिनी आशिक़ान रसूल खे घुरिजे त रोज़ानो घटि में घटि 12 मिंट पंहिंजे सॼे ॾींहं जे आमाल जो जाइज़ो वठनि ऐं दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जे रिसाले नेक आमाल में ॾिनल खाना भरियो ऐं हर महीने जी पहिरीं तारीख़ ते उतां जे दावत इस्लामी जे शोबे इस्लाह आमाल जे ज़िम्मेदार खे जमा करायो। इंशा अल्लाहुल करीम हुस्न अख़लाक़ ऐं परहेज़गारी जो वॾो ख़ज़ानो हथ ईंदो ऐं इश्क़ रसूल जा छलकंदड़ जाम नसीब थींदा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।